अस्सलाम वालेकुम नादरीन, मां यहाँ बरकत बलोच ऐं प्रोग्राम आहे सिंध फ्रंटलाइन। अॼु असीं ॻाल्हि कंदासीं डहरकी शहर जी टाउन कमेटी में थींदड़ मुबैना मेगा करप्शन जी, जेका आम ॾींहनि में त जेको तमामु बजट आहे उन जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं त 1 करोड़ 85 लख रुपया हिन शहर जी बजट आहे। शहरनि जी तरक़ी जे हवाले सां, तरक़ियाती कमनि जे हवाले सां, तोसी जे हवाले सां ऐं हिते सफ़ाई जे हवाले सां ॻाल्हि कजे त सिर्फ़ु सफ़ाई अमलो 200 जेके हिते मुलाज़िम आहिनि मुक़ररु थियल आहिनि ऐं जेकॾहिं घिटियूं कजनि त उहे तक़रीबन चंद आहिनि। अगरि हिकिड़ी घिटी ते 10 मुलाज़िम बि लॻाइजनि त मां सम्झां थो उहे बग़ैर कंहिं मशीनरी जे कमु कनि त बि ही पाणी निकास थी सघे थो। 200 मुलाज़िम डहरकी टाउन कमेटी में ऐं उन खां अलावा 1 करोड़ 85 लख रुपया महाना बजट। पर हिन शहर जी जेका सूरत हाल आहे ऐं हिन बारिश खां पोइ उहा साॻी सूरत हाल आहे। हिन शहर जो को बि तदारुक नाहे थी सघियो। केतिरनि ई ॾींहनि खां वठी हितां शहरी बिटे आज़ाब में मुब्तला आहिनि। ही जेका मेन शाहरा आहे जंहिंखां मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा माण्हू भरचूंडी शरीफ़, रहड़की ऐं उन जी जेका इलाइक़े वासी आहिनि उहे माण्हू गुज़र करे हिन मेन GT रोड ते अचनि था, जेके स्टेशन तरफ़ सफ़र कनि था, जेके मीरपुर माथिलो ॾांहुं वञनि था ऐं शहर तरफ़ वञनि था, जंहिंमें तालिब इल्म बि शामिल आहिनि ऐं जंहिंमें औरतूं ॿारड़ा बि शामिल आहिनि। पर हिन शहर जी बदकिस्मती इहा आहे त हिते हिकु ई माण्हू जेको मुक़ररु थियल आहे जंहिंजो नालो शौकत मलिक ॿुधाए पियो वञे। संदसि उन कुझु ॾींहं पहिरियां हितां जे सियासी समाजी अॻुवाणनि पारां वकला बिरादरी पारां उन मथां केस दाख़िल कयो वियो, जंहिं बाद TMO हिते को बि कमु न कराए सघियो। जंहिंखां पोइ जाम अब्दुल फताह समे जो समाजी अॻुवाण उन जे साम्हूं हुन क़ुर पाक ते हथु रखियो त हू चंद ई ॾींहनि में शहर जूं जेके मेन शाहराऊं आहिनि, सड़कूं आहिनि, उन तां पाणी निकासी आब कयो वेंदो। पर उन कसम खणण खां पोइ ही जेका सूरत हाल आहे उहा डहरकी जी आहे त हिन सूरत हाल खे कैमरामैन आसिफ पिताफी ॾेखारींदो त ही जेका मेन शाहरा आहे केतिरनि ई ॾींहनि खां जेको पाणी आहे ब्लॉक थियल आहे, बजाए ही पाणी मेन होल मां तव्हां ॾिसी सघो था। मां आसिफ खे चवंदुमि त ही ॾेखारियो, ही मेन होल आहे ऐं हिन मां थियण त ईअं घुरिजे त ही पाणी जेको आहे हिन में दाख़िल थी करे इन जी निकास थिए, लेकिन ही पाणी ॿियनि इलाइक़नि जो हिन शाहरा ते पाणी जमा थी रहियो आहे जेको घटि थियण बदिरां वधी रहियो आहे। ही त सिर्फ़ दर्द कहाणी आहे सिद्दीक कॉलोनी भरचूंडी रोड जी। इन खां अलावा ॿियूं शाहराऊं बि आहिनि जेके असां तव्हांखे ॾेखारींदासीं त हितां जी जेका टाउन कमेटी इंतज़ामिया डहरकी आहे जंहिंखे महाना 1 करोड़ 85 लख रुपया मिलनि था, उन्हनि वटि का बि मशीनरी न आहे, उन्हनि वटि का बि अफ़रादी कुवत नज़र न पई अचे। जेके 200 मुलाज़िम आहिनि न ॼाण किथे आहिनि ऐं कहिड़नि कमनि में मसरूफ़ आहिनि, पर केर बि पुछण वारो न आहे। अच्छा, सभ खां वधीक अहम ॻाल्हि इहा ई आहे त जेको कसम खयो वियो क़ुर जो उन जो केतिरो तदारुक थियो आहे। असां तव्हांखे हाणे ॿियनि घिटनि ॾांहुं वठी हलंदासीं त उते कहिड़ी सूरत हाल आहे। सदीक कॉलोनी वेझो भरचूंडी शरीफ़ रोड ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे विलाईंदड़ रोड ऐं जंहिंखे पिड़ी वारी रोड चइबो आहे, उन खां पोइ हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं मेन GT रोड डहरकी, जिते तव्हां मंज़र ॾिसो पिया। ही उहे मंज़र आहिनि जिते बारिश खां पोइ हिन वक़्तु बारिश ख़तम थी चुकी आहे, लेकिन उन बावजूदि जेके शहरी आहिनि सख़्तु आज़ाब खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं हिते पाणी जो जेको जमा थियणु आहे उहो बतदरीज जारी आहे। मुख़्तलिफ़ ड्रेनेज सिस्टम जेके आहिनि उतां खां ही पाणी अचे पियो ऐं ही ॾिसो पिया त जेके शहरी आहिनि मासवा हिन मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां अचनि था, जंहिंमें बलोच कॉलोनी आहे, जंहिंमें जुंग कॉलोनी आहे ऐं उन खां अलावा हितां जी जेकी कयूम कॉलोनी आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां सफ़र करे माण्हू हितां गुज़रनि था हज़ारनि जे तादाद में, छो त ही डहरकी जी मेन शाहरा आहे, उन जो पाणी निकास नाहे थी सघियो। जेके आम माण्हू आहिनि, ही साम्हूं मोटरसाइकिलुनि वारा ॾिसो त पैदल केतिरियूं मोटरसाइकिलूं बंदि थियनि थियूं ऐं हितां को बि माण्हू पैदल सफ़र नथो करे सघे। पैदल सफ़र करणु नामुमकिन आहे। यकीनन हर माण्हू वटि सवारी मौजूदु न आहे, हर माण्हू वटि पर्सनल सवारी मौजूदु न आहे, हर औरत जे घर में को मर्द मौजूदु न आहे जेको ज़रूरियाती ज़िंदगी जे हवाले सां या रोज़मर्रा जूं शयूं जेके आहिनि या बीमारी वग़ैरह में अस्पताल पहुचनि था त उन्हनि जे हवाले सां इहो न आहे त हर कंहिं वटि एतिरा वसाइल हुजनि, पर पैदल माण्हुनि जे लाइ हीउ रस्तो बिल्कुलु बंदि आहे। इन हवाले सां टाउन कमेटी डहरकी पारां हर महीने असीं पहिरीं बि ॿुधायोसीं
त 1 करोड़ 85 लख रुपया बजट ॿुधाए पियो वञे जेको हिन शहर जी सफ़ाई जे लाइ आहे। 200 मुलाज़िम सफ़ाई वारा हिते भर्ती थियल आहिनि, पर तव्हांखे कंहिं बि पाणी वारी जॻह ते, हालांकि थियण त ईअं घुरिजे त हिते माण्हू मौजूदु हुजनि, ही पाणी करण जे लाइ अमलो मौजूदु हुजे, पर तव्हांखे किथे बि को अमलो नज़र नथो अचे पियो। असीं जेकॾहिं ही सभु ॻाल्हियूं कयूं हा त महज़ ॻाल्हियूं हुजनि हा, पर ही ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि। त जेको GT रोड आहे, तव्हां ॾिसो पिया त हितां आम माण्हू जो गुज़रणु नामुमकिन बणियल आहे। आम माण्हू सख़्तु मुश्किलात खे मुंहुं ॾिए पियो, लेकिन एतिरी बजट बावजूदि, एतिरे अमले बावजूदि हिते को बि हिन जो तदारुक नाहे थी सघियो। अमले पारां जेके हितां जो करता धरता आहे पूरे शहर जी सफ़ाई जे हवाले सां, जंहिंजो नालो शौकत मलिक ॿुधाए पियो वञे, जंहिंसां असां बार बार कोशिशि बि कई आहे त हू असां सां ॻाल्हि ॿोल करे। उनखे कसम ॾिनो वियो, उन मथां केस दाख़िल कया विया आहिनि, हू पाण खे बचाए थो वठे, लेकिन केतिरनि ई ॾींहंनि खां पोइ गुज़री वञण बावजूदि बि ॾहरकी शहर जे दर्दनि जो को बि दरमान न आहे। शहरी सख़्तु आज़ाब खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिन अहम शाहरा GT रोड जेका अहम शाहरा आहे, जितां हर मकतब फ़िक्र जो माण्हू गुज़रे थो, लेकिन हितां जो तदारुक करण वारो को बि न आहे, को बि अमलो नज़र नथो अचे जेको हितां सफ़ाई करे सघे। रुगो हिन जा नुक़सानात इहे न, मां कैमरामैन खे ॿुधाईंदुमि त माण्हू हिन पंहिंजो पाण खे बचाइण जे हवाले सां ही बंदि ॾियनि पिया त ही जेको पाणी जमा थिए थो पियो, इहो ख़ुदा न ख़ास्ता इन्हनि जे दुकाननि में, इन्हनि जे घरनि में न दाख़िल थी वञे। अगरि ही पाणी टुटी वञे त हितां जी मुख़्तलिफ़ जेका आबादी आहे या रिहायशी कमर्शियल आबादी आहे, उन में दाख़िल थी वेंदो। ही माण्हुनि पाण पंहिंजी मदद पाण तहत हिन खे बंदि ॾिना आहिनि ऐं बंदि करण जी कोशिशि कनि पिया। ही इंतिहाई ॾुखियो मरहलो आहे, इंतिहाई दुखदायक मरहलो आहे। असीं कोशिशि बि कंदासीं त हितां जेके माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि खे कहिड़ी मुश्किलात आहे। साईं, असांखे इहो ॿुधायो त हिते हिन पाणी जे करे कहिड़ी मुश्किलात आहे? साईं, ॾाढी मुश्किलात आहे। रस्तो आहे, हे ॾिसो था पाणी वञे थो, कमाल हेॾे वञे थो, टुटे थो और तमामु तंगी आहे। कोन साईं, कोई बि न आयो आहे और पंहिंजी मदद पाण जेको थी सघंदो आहे थोरो घणो, बाक़ी को बि न आयो आहे। असां दहा कूका कंदा रहिया आहियूं, कोई बि न। नुकसान सर, बैठ बैठ के सारा दिन चले जाते हैं, अल्लाह को याद करते हैं, या अल्लाह कोई अंधेर नगरी लगी हुई है, यहाँ पे कोई पूछने वाला नहीं है, परेशान होते हैं, सारा दिन बैठे रहते हैं यहाँ पे। क्योंकि देखे ना, रोडें साफ होंगी, कोई आदमी निकलेगा बाहर, कोई घर का सामान छोटा मोटा अशिया लेनी पड़ती है, वो तंग होता है, फिर वो घर से निकल ही नहीं रहा। इसीलिए अच्छा, बलदाती इंतखाबात थे, बहुत बड़े कैंप्स लग रहे थे यहाँ पर, ओपन हो रहे थे, ऐलानात हो रहे थे, उन लोगों में से कोई नजर आया आपको कि भाई जो उस टाइम नजर आ रहे थे? उस टाइम तो सारा हलाल लगी हुई थी, अभी तो कोई भी नहीं है। जबकि बारिशों के बाद ये सत्यानाश हुआ है, अभी तक तो कोई जाहिर ही नहीं हुआ, किसी ने आके वो मूवी वगैरह नहीं बनाई। अभी आती हैं 3-4, फिर चले जाती हैं, कोई हुआ तो नहीं, अभी तक मसला हल तो नहीं हुआ। ॾहरकी GT रोड जा मंज़र असीं तव्हांखे ॾेखारियासीं, जेके इंतिहाई अफ़सोसनाक हुआ, जितां शहरी सख़्तु मुश्किलात खे मुंहुं ॾियनि पिया। हींअर असीं मौजूदु आहियूं वापडा कॉलोनी में, जिते ही कॉलोनी आहे जिते वॾे तादाद में माण्हू रिहाइश पज़ीर आहिनि। हितां स्टूडेंट्स, शागिर्द, न्याणियूं कॉलेजुनि में, स्कूलनि में वञनि था। हितां हिकु सफ़ेद पोश अमलो ऐं रिहायशी हिते मौजूदु आहिनि, जेके रोज़ाने जे बुनियाद ते पंहिंजा वहिंवार सर अंजाम ॾियनि था। हाणे तव्हां अंदाज़ो करे सघो था त हिन रोड, हिन पाणी मां उन्हनि जी ज़िंदगी कीअं गुज़रंदी हूंदी, हिन पाणी मां माण्हू कीअं ॿाहिरि निकिरी सघंदा हूंदा, ज़िंदगी जो वहिंवार कीअं जारी रखी सघंदा हूंदा। ऐं हिते पाणी जी मौजूदगी ते मच्छरनि जी जेका अफ़ज़ाइश आहे, जेके मच्छरनि जो वाधारो आहे उहो बि वधी रहियो आहे। जेको जर जो पाणी आहे उहो बि ख़राब थी रहियो आहे ऐं हिकु बदबू फैलिजी रही आहे। त इहो महसूसु करे सघिजे थो, उहे ई माण्हू महसूसु करे सघनि था जेके हिन पाणी में ज़िंदगी गुज़ारनि था। लेकिन हितां जी जेका ॾहरकी जी शहरी इंतिज़ामिया आहे उहा बिल्कुलु कुझु महसूसु नथी करे सघे ऐं हिन दर्द खे, करब खे ॿुधण वारो केर बि न आहे।
हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि अब्दुल बारी खान पिताफी साहब रुकन सूबाई असेंबली आहिनि ऐं क़ौमी असेंबली ते सरदार मीर ख़ालिद अहमद खान लुंड साहब आहे, पर उन्हनि पारां अञा ताईं को बि नोटिस नाहे वरितो वियो। शहर जो जेको निज़ाम आहे हिन वक़्त बि मुअत्तल आहे, कारोबारी ज़िंदगी अज़ियतनाक सूरत हाल में मौजूदु आहे। असीं तव्हांखे ही तमामु ॾहरकी जा मंज़र ॾेखारियासीं। ही मुख़्तसिर मंज़र हुआ, लेकिन इहा पूरे शहर जी हालत आहे। पर हितां जो जेको सैनेटरी इंस्पेक्टर जंहिंखे आम लफ़्ज़नि में हितां जो करता धरता चयो वेंदो आहे, शौकत अली मलिक साहब, हुन कसम खयो हो जाम अब्दुल फताह समेजो सां क़ुरान पाक जो त शहर जी सफ़ाई जो जेको निज़ाम आहे उहो बहितर बनायो वेंदो। पर 200 अमलो हितां जो मुक़ररु थियल आहे। तव्हां ॾिठो त किथे बि को माण्हू नज़र कोन पियो अचे। सवाल इहो था छॾे वञो त छा 200 माण्हुनि मां अगरि हिते नज़र अचनि हा त हिते रोड ते मौजूदु हुजनि हा। इन्हनि 200 माण्हुनि खे छो रखियो वियो आहे? अवाम जेके ॾींहुं राति महिनत करे टैक्स अदा कनि था, उन्हनि खे घर वेठे सैलरियूं छो थियूं ॾिनियूं वञनि? आख़िर ही अमलो कहिड़े दर्द जी दवा आहे, कहिड़े मर्ज़ जी दवा आहे? उमीद कजे थी त हिन मेगा करप्शन जो नोटिस वरितो वेंदो ऐं तमामु पूरे अमले ख़िलाफ़ उन्हनि 200 अमले खे हाज़िर कयो वेंदो ऐं उन्हनि खां पुछाणो कयो वेंदो। पंहिंजे मेज़बान बरकत बलोच खे ॾींदा इजाज़त, साथ सलामत।